अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। त फतह मिले थी हमेशा साबित कदम किरदार में। त हाणे गुज़ारिश कंदुसि सीनियर सहाफ़ी मोहतरम साईं यूनिस महर साहब जन के तो वो स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। यार ये वक्त बिगाड़े वेंदासूं तो पेर पसारे वेठो हाँ उते डूंगर डारे वेंदासूं। छा लाइ तकी तो कंधीअ ते ॿेड़ी मूर न अचणी आहे। छा लाइ तकी तो कंधीअ ते का ॿेड़ी मूर न अचणी आहे। जे तूं बि अची वो वणझारा तोखे बि उकारे वेंदासूं। दोस्तो साथियों, अॼोकी महफ़िल जा ख़ासि महिमान, महफ़िल 20 सदी दुनिया में इनकलाबनि जी सदी हुई। 20 सदीअ में 1917 में सोशलिस्ट इनकलाब आयो। 20 सदीअ में ॿी जंग अज़ीम थी ऐं सिंध जे लाइ बि 20 सदी सुजाॻीअ जी ख़ुशबख़्शी जी अलामत हुई। इन 20 सदीअ जी शुरूआत में शुरूआती ॾहाके में कॉमरेड हैदर बस जदोई, साईं GM सैयद, शहीद अलाबस सूमरो, सूर्य बादशाह पैदा थिया, जिन चइनि माण्हुनि, चइनि अज़ीम अॻवाननि, रहबरनि, रहनुमाउनि सिंध जे तारीख़ ते तमामु वॾो जेके इन से नक्श चिटिया आहिनि। बुनियादी तौर ते इन्हनि जे ख़्यालनि ऐं दलीलनि में कुझु फ़र्क़ु त हुयो, पर सिंध वतन जे हवाले सां, सिंध जे जदोजहद जे हवाले सां इहे चारई अज़ीम शख़्सियतूं इन्हनि में हिकु जहिड़ा हुई ऐं को बि फ़र्क़ु न हो। कॉमरेड हैदर बस जदोई अॼु जंहिंजे लाइ असां सभु हिते दोस्त गॾु थिया आहियूं ऐं उनखे ट्रिब्यूट ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। कॉमरेड हैदर बस जदोई 1955 में 1945 में जॾहिं सिंध में कम्युनिस्ट पार्टीअ जो बुनियादु पियो ऐं उनजो कन्वीनर मुक़ररु कयो वियो कॉमरेड बुखारी, त उनजे ऑर्गेनाइज़िंग कमेटी जा 2 मेंबर मुक़ररु थिया कमकार जे हलाइण जे लाइ ऐं जदोजहद खे अॻिते वधाइण जे लाइ। हिकिड़ो हो कॉमरेड शोभो ज्ञानचंदाणी ऐं ॿियो हो कॉमरेड हैदर बस जदोई। हालांकि उन खां अॻु में 1930-32 में सिंध जे अंदरि कम्युनिस्ट पार्टी जा बुनियाद पिया हुआ, पर उनखे मर्कज़ जेको आहे सो तस्लीम न कयो। उनमें मोहम्मद अमीन ख़ान कोसो हो ऐं सिंध जा ॿिया जेके इंडिजीनियस माण्हू हुया उहे शरीक हुया। पर 1945 खां पोइ बाक़ाइदा सिंध में जदोजहद जी शुरूआत थी, मज़दूरनि में कमु थियो ऐं कॉमरेड हैदर बस जदोई जीअं त रेवेन्यू में नौकरी करे चुको हो ऐं SM लॉ कॉलेज में भी पढ़ियो हो, शाइर भी हो, आलम भी हो, अदीब भी हो। उन फ्रंट जेको चूंडियो उहो हारियुनि जो फ्रंट चूंडियो, छो त हिन नौकरी दौरान ई इहो महसूसु करे वरितो हो त सिंध में जेको इनकलाब जो महूरत थींदो उहो हारी थींदो, छो त मज़दूर तबिको सिंध में उन वक़्त में इंडस्ट्री तमामु घटि हुई, मज़दूर तबिको तमामु घटि हुओ, त उन हारियुनि में कमु कयो। हालांकि सिंध हारी कमेटी 1932 में मीरपुर ख़ास में साईं GM सैयद, मेहता साहब ऐं असांजो शेख अब्दुल मजीद सिंधी साहब ऐं ॿियनि असांजे अॻवाननि उते उनजो बुनियादु विधो हो। पर उन खां पोइ उहा हारी कमेटी अॻिते एॾी वॾी सरगर्म न थी सघी। साईं GM सैयद जनम गुज़ारिम जिनसी में लिखियो आहे त कॉमरेड हैदर बस जदोई उहो नौजवान हो, हारी कमेटी त असां ठाहीसीं, पर उहो नौजवान हो जेका सिंध हारी कमेटी खे मुतहरिक कयो ऐं हिकिड़े मोर्चे जे तौर ते कमु कयो ऐं सिंध जे हारियुनि खे सिंध जे क़ौमी तहरीक सां गॾियो। सिंध जे अंदरि का बि तहरीक हुई उन में सिंध जा हारी उन खां अलॻि न हुया। मञूं ख़िलाफ़ तहरीक हुजे, सिंध में सहाफ़त जी तहरीक हुजे, सिंध में सिंधी ॿोलीअ जी तहरीक हुजे, उन स्टेज ते जेकॾहिं साईं GM सैयद हुयो त उन स्टेज ते कॉमरेड हैदर बस जदोई बि हुई। ऐं तव्हांखे ज़रूरु ॼाण हूंदी त जॾहिं रसूल बख्श अली जे पंहिंजे सियासत जी इब्तिदा कई त हुनजो पहिरियों मोर्चो सिंध हारी कमेटी, उहो सिंध हारी कमेटी में शरीक थियो ऐं उन खां पोइ 1966 में
जॾहिं बज़्म सूफ़िया सिंध ठही त साईं GM सैयद उनजो सदर मुक़ररु कयो वियो, चूंडियो वियो त जनरल सेक्रेटरी रसूल बशपली जो। बुनियादी तौर ते इन्हनि सभिनी माण्हुनि जो फ़िक्रु हिकिड़ो ई फ़िक्रु हो। GM सैयद हुजे, रसूल बशपली जो हुजे, कामरेड हैदर जदोई हुजे, इन्हनि जो हिकिड़ो ई फ़िक्रु हो। अॼु सिंध खे जुदा करण जे हवाले सां, सिंध में फ्रैक्शन करण जे हवाले सां को चए थो फ़िक्रे सैयद GM सैयद, को चए थो फ़िक्रे जेको आहे सो अली जो, को चए थो जेको आहे सो तरक़ी पसंदि फ़िक्र। असांजो हिकिड़ो ई फ़िक्र आहे, उहो सिंध वतन जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सिंध वतन जो आजको। 1943 जी करारदाद जेका GM सैयद पास कई, उन में बि ख़ुदि मुख़्तियार, सभु आलिम अदीब वेठा आहिनि, उन में ख़ुदि मुख़्तियार जेको आहे सो रियासतुनि जी ॻाल्हि थियल आहे। त जेके मुस्लमान अक्सरियत वारा सूबा आहिनि, उन में ख़ुदि मुख़्तियार रियासतूं क़ाइमु कयूं आहिनि। हिन फेडरेशन जी ॻाल्हि न हुई, हिन जबर ऐं ग़ुलामी वारी ॻाल्हि न हुई। पर अॼु त ग़ुलामी जी अहिड़ी शिकिल आहे जमहूरियत जे जेको आहे सो सूरत में, जो माण्हुनि खे ॻाल्हाइण जो जेको आहे सो तव्हां ॾिसो था त हिन प्रेस क्लब खे, कराची जी ज़बरदस्त प्रेस क्लब, सिंध जो हिकिड़ो ज़बरदस्त मोर्चो, हिनखे चयो वञे थो बंदि प्रेस क्लब। कंहिं बि माण्हूअ खे ॿाहिरि एहतिजाज करणु नथो ॾियणो वञे, ऐं हिकिड़ो जबर आहे जेको हिन मुल्क जे अंदरि जारी आहे। पर इन जबर ख़िलाफ़ तव्हां ॾिसो पिया त कश्मीर में ज़बरदस्त अवामी तहरीक आहे, बलूचिस्तान जे अंदरि ज़बरदस्त तहरीक आहे। डॉक्टर महारंग हिकिड़ा त बलोच उहे आहिनि जेके हथियारबंद जदोजहद कनि था, पंहिंजी आज़ादी जी घुर कनि था, पर ॿिया बलूचिस्तान जूं औरतूं जेके हुन सॼे सिविल सोसाइटीअ जो जेको आहे सो जी अॻुवाणी कनि थियूं, पर उहे अॼु 1.5 साल थियो आहे उहो पाबंद सलासिल आहिनि। का अहिड़ी सोसाइटी हूंदी आहे जेका नाहक औरतुनि खे MPO तहत जेको आहे सो औरतुनि खे जेको आहे सो क़ैद रखे। असां बिल्कुलु हिननि जी मज़म्मत कयूं था। तरक़ी पसंद आलिम अदीब जेके बि आहिनि, उहे असां कश्मीर जी जेका इहा तहरीक आहे, अवामी तहरीक आहे, उनजी बि जेको आहे सो असां मुकमिल हिमायत कयूं था, ऐं बलूचिस्तान में थींदड़ ज़ुल्म सितम जी बि असां जे ख़िलाफ़ असां जेको आहे सो उनजी मज़म्मत कयूं था। त तव्हां हिते पाकिस्तान में, पाकिस्तान असां रज़ाकाराना तौर ते ठाहियो आहे। पाकिस्तान असांखे फतह न कयो आहे, कंहिं बि असांखे फतह न कयो आहे। असां रज़ाकाराना तौर ते पाकिस्तान में शामिल थिया आहियूं, ऐं असां रज़ाकाराना तौर ते हिन पाकिस्तान में हलंदासूं। हे पाकिस्तान में हिकिड़े फेडरेशन जे तौर ते हलंदासूं, पाकिस्तान में हिकिड़ी रसी हैसियत जी हैसियत में हलंदासूं। ग़ुलामी न घुरिजे, असां ग़ुलामी जे ख़िलाफ़ आहियूं। ग़ुलामी त असां मोहम्मद बिन कासिम जी बि ग़ुलामी क़बूल न कईसीं, उन जे ख़िलाफ़ बि राजा डायर जेको आहे सो हिन धरती ते हिन वतन जी लाइ मुज़ाहिमत कई ऐं पाण शहीद थी वियो। अंग्रेज़नि जी ग़ुलामी ख़िलाफ़ जॾहिं नंढे खंड में अंग्रेज़ आया त 100 साल पोइ सिंध हुननि जेको आहे सो कब्ज़ो कयो, पर उहे जेके बि 103 साल आहिनि अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ जा, उहे असां हिकु पल बि जेको आहे सो उन ग़ुलामी खे क़बूल न आहे कयो। हिते हथियारबंद जदोजहद बि हली आहे सूर्य बादशाह जे हिन हुर मूवमेंट जे शिकिल में, ऐं जेके बि हिंदुस्तान लेवल ते जदोजहदूं हलियूं, ख़िलाफ़त तहरीक हली, हिंदुस्तान छॾे क्विट इंडिया तहरीक हली, इहे तहरीकूं बि हलियूं, पर उन में जेको आहे सिंध जे माण्हुनि पंहिंजो किरदारु अदा कयो। इंशाअल्लाह असांजी इहा जदोजहद आजपे वारी ऐं वतन जे लाइ ऐं वतन जी ख़ुदि मुख़्तियारी लाइ जारी आहे ऐं जारी रहंदी। महिरबानी।